कस्टम खाते सखर पारां स्मगलिंग रोकण लाइ कार्रवाइयूं तेज़ करे छॾियूं। हलंदड़ महीने 5.5 करोड़ खां वधीक मालियत जो मुख़्तलिफ़ सामान, नॉन कस्टम पेड गाॾियूं सामान ऐं पाबंदी लॻल सामान हथ कयो वियो आहे। आला ऑफिसरनि जे ख़ासि हिदायतुनि ते मुख़्तलिफ़ चेक पोस्टुनि ते कार्रवाइयूं तेज़ कयूं वयूं आहिनि। इंस्पेक्टर मंज़ूर जमाली इन सिलसिले में कलेक्टर कस्टम नमताज़ अली खोसो जे हुकुम ते असिस्टेंट कलेक्टर कस्टम सखर अमजद लाल चूणे जो स्मगलिंग जी रोकथाम लाइ कार्रवाइयूं तेज़ करण जो ऐलान करे छॾियो। इन सिलसिले में शाह हुसैन चेक पोस्ट इंचार्ज इंस्पेक्टर मंजूर अहमद जमाली जे पेश कयल कारकर्दगी रिपोर्ट मूजिब हलंदड़ महीने दौरान मुख़्तलिफ़ ऑपरेशन में 2.5 करोड़ खां वधीक मालियत जो नॉन कस्टम पेड सामान, करोड़ रुपयनि जी मालियत जूं इम्पोर्ट थियल शयूं हथ करे केस दाख़िल कयो वियो आहे। मजमूई तौर 5 करोड़ रुपयनि जो सामान हथ कयो वियो आहे ऐं कस्टम सखर तरफ़ां सखर ऐं भरपासे में गैर क़ानूनी स्मगलिंग खे रोकण लाइ सरगर्मियूं तेज़ करे छॾियूं आहिनि। स्मगलिंग जी रोकथाम लाइ अमलो 24 कलाक अलर्ट आहे।